नाज़रीन, एशिया कप 2022 जे फाइनल मैच में श्रीलंका पाकिस्तान के मैच खटण लाइ 171 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। श्रीलंका जी टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 170 रन्सूं ठाहियूं। राजापक्सा 45 बॉलनि ते 71 रन्सूं ठाहे अॻिभरो रहियो। पाकिस्तान जे हारिस रऊफ़ श्रीलंका जे 3 रांदीगरनि खे आउट कयो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त एशिया कप 2022 जी फाइनल मैच में श्रीलंका पाकिस्तान खे मैच खटण लाइ 171 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। श्रीलंका जी टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 170 रन्सूं ठाहियूं। राजापक्सा 45 बॉलनि ते 71 रन्सूं ठाहे अॻिभरो रहियो। पाकिस्तान जे हारिस रऊफ़ श्रीलंका जे 3 रांदीगरनि खे आउट कयो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त एशिया कप 2022 जे फाइनल मैच में श्रीलंका पाकिस्तान खे मैच खटण लाइ 171 रन्सुनि जो हदफ़ ॾेई छॾियो आहे। श्रीलंका जी टीम पहिरियां बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 6 विकेटुनि जे नुक़सान ते 170 रन्सूं ठाहियूं। राजापक्सा 45 बॉलनि ते 71 रन्सूं ठाहे अॻिभरो रहियो। पाकिस्तान जे हारिस रऊफ़ श्रीलंका जे 3 रांदीगरनि खे आउट कयो।